सरोवर में कमल वन में सुंदर वण फुलजी रहन, मकरंद रस में मस्त थियल भौरा, भौरा भी आवाज़ कंदा तो ॼण ओमकार था कनि। उन सां ई प्राणायाम ठहियो तो भ्रामरी। कई योग आसन प्राणायाम असां जानवरनि को पशु पक्षियुनि को ही तो सिखियाऊं। चओ हरे राम, हा न, ये सब इन्हनि मां सिखियाऊं असां। भुजंग कंहिंखे चइबो आहे भुजंग आसन करण सां पोयों बैक जेको पेन थींदो आहे उहो दूर थी वेंदो आहे, सूर दूर थी वेंदो आहे, हा न। जेके नसियूं हेॾे होॾे थींदियूं आहिनि पोइ ताईं झुकण सां अॻिते, उहे असांखे बि फ़ाइदो पियो असां भुजंग आसन। भुजंग चइबो आहे नांग खे, ईअं हथु हेठि करे ऐं मुंडी ईअं मथे करे छॾियो, जीअं नांग न मथे कंदो आहे ईअं। उन वीचारे खे त हथ पेर बि न हूंदा अथसि, ईअं ई मथे थी वेंदो आहे, फ्लेक्सिबल हूंदो आहे, कोमल कोमल बढ़िया बढ़िया नरम नरम मुलायम मुलायम हूंदो आहे। कॾहिं नांग खे गोद खए थो न, मां बि न खयो आहे, बहुत थींदो आहे। हरे राम। त भुजंग चइबो आहे नांग खे, नांग ईअं मथे कंदो आहे न ईअं, उहो आसन अथव। उन सां बैक पेन दूर थी वेंदो आहे, पुठीअ जो सूर दूर थी वेंदो आहे। तव्हां बि कंदा हूंदव, नानक राम कयो हूंदो न? हा, नानक राम बि कयो आहे। हरे राम। त हिते भौरा, भौरनि मां सिखी करे त भ्रामरी आई। भ्रामरी कीअं कबी आहे? हे अखियुनि खे 3 आङुरियूं मथे, 1 आङुर मथे, हे 2 आङूठा जेके इन्हनि सां करुण पटिका आहिनि, जेके कननि जा द्वार, हे मथां जेकी पैकिंग लॻल आहे, इनखे ईअं बंदि करिणो अथव। ऐं हीअं कयो, ओम मुंहुं बंदि करे चवणो आहे, अंदरि ओमकार थो हले। चई त ॾेखारियो, कयो, सभु कयो। मामा न ॾेखारींदो तव्हांखे। हा कयो न, हीअं हीअं आङुरियूं हीअं कयो, हिते अखियुनि ते 1 मथे, ऐं हे 2 टूटा बंदि कयो, हे दरवाजा कननि जा। हा, अखियूं तूं भले चश्मे जे मथो रख, की काई ॻाल्हि न आहे। हा न, त पोइ ईअं करे पोइ ओम चवणो अथव मुंहुं बंदि करे। हा, लंबी सांस खणो पहिरियों, ऐं ओमकार चओ मुंहुं बंदि करे। हा जी, लाला। हा, 3 बार चवणो अथव, 3 सांस चवणी अथव। अच्छा, अरे चावला कर सजनानी, यादि ईंदे नानी वरी कर न, 3 बार कयो न। अरे बोलो वृंदावन बिहारी लाल की। ये पाण खे VIP था सम्झी न, हे चावलाऊं हे गुड़िया कनी कोन पाई वेही रहिया आहे। हरे राम। संदीप मामा खे छॾे सभिनि खे करिणो पवंदो न भाई। संदीप मामा कंदो त वरी कीअं वरी तव्हां सभिनि जो दर्शन कीअं कंदासीं। हरे राम। त इन्हनि सभिनि मां बि ॾिसो नाम सां जोड़ियो वियो आहे, हा न। मुंहुं बंदि करे बि ओम ही चवणो आहे। ओम योग करे, प्राणायाम करे, लॻभॻि युवा माण्हू जेके आहिनि स्वस्थ आहिनि, तंदुरुस्त आहिनि, ऐं जेके सामान्य काया में आहिनि उन्हनि जो प्राणायाम करे कुझु ॾींहंनि में लॻभॻि 2 मिंट सांस रुकणु खपे। घणा मिंट? कुंभक, यानी लंबी सांस खणी 2-3 बार सांस खणी रोके छॾियो त 2 मिंट रुकणु खपे। ऐं न त कम से कम, ठीकु आहे अभ्यास न आहे त 1 मिंट त कम से कम रुके। ऐं इहा ई परीक्षा थींदी अथव, जेको कम से कम 45 सेकंड रोके वठंदो आहे त सम्झो हुनजी किडनी वग़ैरह, फेफड़ा, लीवर सभु बढ़िया आहे। इहो हिकिड़ो बिना पैसनि वारो तव्हांजो छा आहे, छा चइबो आहे हिनखे, जांच आहे, हा न।